अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन अली काजी में बलिकार आवां यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन कन था सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, बलूचिस्तान में रिसेंटली जो इहो अटैक थियो उन खां पोइ काफ़ी हिकिड़ो नैरेटिव बि ठहियो। APC बि थी, APC में वरी पोइ कुझु माण्हुनि शिरकत न कई, अख्तर मेंगल साहब न विया, हालांकि इन्विटेशन बि हुयो, पर पोइ उन खां पोइ महसूसु ईअं थिए पियो त ऑपरेशन थींदो न थींदो। पोइ मोहसिन नक़वी साहब क्लियर कयो त भई SHO जी मां रहूं कुझु बि न ऑपरेशन, अॼु बि उन्हनि चयो त ऑपरेशन कोन थींदो। पर मोहसिन नक़वी साहब चवनि था त हीअ हिकिड़ी मुनज़िम साज़िश हुई असांजे SCO जो जेको इजलास थियणो आहे पाकिस्तान में शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन जो 15-16 अक्टूबर ते, उनखे जेको आहे उहो डीरेल करण जी कोशिशि हुई। न, मोहसिन नक़वी साहब छा बि उनजो सबबु ॿुधाईं ऐं चए भई जेका महीने ॾेढ खां पोइ थियणी आहे कॉन्फ्रेंस, उन लाइ बलूचिस्तान जी दहशतगर्दी उन लाइ थी हूंदी मूंखे ख़बर न आहे। पर मूंखे एतिरी ॻाल्हि जी ख़बर आहे त हीउ इवेंट हिकिड़ो, हीउ जेको दहशतगर्दी जो थियो आहे इहो हिकिड़ो इवेंट आहे ऐं बलूचिस्तान जी जेका मजमूई सूरत हाल आहे, इज्तिमाही सूरत हाल आहे, बेसिकली उनखे डिस्कस ऐं एड्रेस करण जी ज़रूरत आहे। फॉरेन हैंड, पॾेई हथ, दहशतगर्दी, पाकिस्तान जे ख़िलाफ़ साज़िश त ठीकु थी वियो, पर पाकिस्तान जी गवर्नमेंट्स, सक्सेसिव गवर्नमेंट्स, मुस्तक़िल मुतवातिर जेको बलूचिस्तान सां रवैयो रखियो वेठियूं आहिनि, उहे सॼे ई मुल्क सां छा रखियो वेठियूं आहिनि, पर बलूचिस्तान जे स्पेसिफिकली, छाकाणि त हीअ हींअर सिचुएशन जी ॻाल्हि थिए पई, उहो हिकिड़ो अलॻि धार मौज़ू आहे मुकमल, जंहिंमें हिकिड़ी जेका आहे उहो क्लियर मैसेज अचे थो त बलूचिस्तान जो हल जेको आहे, यानी मतिलबु जेको चए केरु कुझु बि, लेकिन अमलनि इहो असां ॾहाकनि खां ॾिठो ऐं ॿुधो ऐं ॾिठो आहे, रादर एक्सपीरियंस कयो आहे त बलूचिस्तान जो हल हिननि ॾंडे में खां सवाइ ॿियो कुझु सोचण लाइ तयार ई न आहिनि। वेरस बलूचिस्तान में जॾहिं जिथे बि करोड़े माण्हू रहनि था, उते तव्हां केतिरो ॾंडो हलाईंदो, ऐं जेतिरो तव्हां ॾंडो हलाईंदो ओतिरी जेका आहे डिसेंट पैदा थींदी, ओतिरी ई वधीक हुते जेको आहे मिलिटेंसी ऐं टेररिज़म वधंदो, टेररिस्ट वधंदा, छाकाणि त हू नर्सरी थी वञे थी पोइ, ऐं माण्हुनि खे वेतर, छाकाणि सुकनि सां गॾु आला बि सड़ंदा आहिनि। इहो त दुनिया जी का ऑर्गेनाइज़ तरीन जेके फोर्सिस आहिनि उहो बि क्लेम नथियूं करे सघनि। मिसाल अमेरिका त भई हुननि जेके इराक़ में मारिया, जेके अफ़गानिस्तान में मारिया, जेको त हू या वियतनाम में थियो, ईअं थी नथो सघे। जॾहिं फोर्सिस ऑपरेट कंदियूं आहिनि त पोइ हू सुक या आले जी परवाह न कंदियूं आहिनि। केरु हुन में पोइ उनखे चयो वेंदो आहे त ही फ्रेंडली कैजुअलिटीज़ थी वियूं, ही अलाए छा थी, कोलैटरल डैमेज, हा कोलैटरल डैमेज वधीक यूज़ थींदी आहे इस्तिलाह। पर हू जो कोलैटरल डैमेज आहे, बेसिकली उहो सूरत हाल खे वधीक एग्रीवेट ऐं वधाए थो। इहा ॻाल्हि चवणु त भई दहशतगर्दनि सां का ॻाल्हि ॿोल न थींदी, ठीकु थी वियो, ॿियनि सां कयो पिया। एग्ज़ैक्टली, जी हा। बलूचिस्तान में तव्हां सां इवन अ सेनर एलिमेंट लाइक अख्तर मेंगल, उहो बि न आयो APC में, यानी जेको तव्हांजी इस्लामाबाद जी, पाकिस्तान जी इक़्तिदारी सियासत कंदड़ आहे, जेको जंहिंखे आइन जे तहत हल्फ़ खणे थो, उहो बि तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। त ऐं बलूचिस्तान यकजहती काउंसिल ऐं अहिड़ी जेके हुते पॉपुलर मासिस जी हाणे फोर्सिस उभरी आयूं आहिनि, उन्हनि सां तव्हां नथा ॻाल्हायो, तव्हां उन्हनि खे सहूलियतकार चई करे हिकिड़े पासे करे छॾियो था। त पोइ आख़िर कंहिंसां तव्हां चओ था त असीं नाराज़ बलोचनि सां ऐं जेके आइन में यकीन रखंदा आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि, त कंहिंसां तव्हां ॻाल्हाइण जी ॻाल्हि पिया कयो? सरफराज़ बुगटी साहब ऐं अब्दुल क़ुद्दूस ऐं ही सभिनी सां त हू त तव्हां सां उहे गॾु आहिनि, हू त तव्हां खां नाराज़ बि न आहिनि। उन्हनि खे चीफ मिनिस्ट्रियूं ऐं ॿिया सभु जेके मामलात आहिनि हुकूमती उहे मिलनि था उन्हनि खे, त हू त नाराज़ न आहिनि। अख्तर मेंगल, मतिलबु जेको मूं अख़बार में पढ़ियो, सबबु त ख़ुदा ख़बर, पर अख्तर मेंगल जेको अख़बारनि जी ख़बर मूजिबि न वियो हिन इजलास में, नवाज़ शरीफ़ वारे में, शहबाज़ शरीफ़ वारे में, त भई मूंखे त मैंडेट ई कोन्हे। ज़हरी साहब उन्हनि जे चयो आहे इहो, त असां वटि हिकिड़ी सीट आहे। हा जी, असांखे मैंडेट ई न आहे, असांखे छा। हाणे इहो केॾो वॾो तंज़ हयो अथसि त भई जेको पोइ तव्हां जिन्हनि खे मैंडेट ॾियारियो था ज़ोरी फॉर्म 47, पोइ हुननि सां ॻाल्हाए वठो ऐं हू तव्हांजो मसइलो हल करे ॾियनि। भई तव्हां जिन्हनि खे खटरायो आहे, कॾहिं तव्हां बाप खटरायो था, कॾहिं चाचो खटरायो था, कॾहिं मामो खटरायो था, पोइ तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए वठो। त बलूचिस्तान में बेसिकली तव्हां कंहिंसां ॻाल्हाईंदो?
मूं जीअं अर्ज़ु कयो त हीअ जेका वॾी हिकिड़ी पॉपुलर फोर्स इमर्ज थी आहे हुते, तव्हां हुन ख़ातून सां या हू जेको ग्वादर वारो मौलवी साहिबु आहे इन्हनि सां तव्हां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियो। अख्तर मेंगल टाइप जेको विचथरा हिकिड़ा बलोच अॻवान आहिनि उन्हनि हू तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि ऐं हू हुननि खे तव्हां दहशतगर्द नथा चओ, त पोइ के रहिजी केरु वियो? त हिकिड़ी पूरी अहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ हिकिड़ी सिचुएशन आहे, हिन में हिननि खे वरी रिविज़िट करणु खपे पंहिंजी पॉलिसी, पंहिंजी बलूचिस्तान ॾे रवैयो चेंज थियणु खपे ऐं हाणे इट्स हाई टाइम कि मञो तव्हां खां किथे किथे ग़लतियूं थियूं आहिनि। इहो चवणु त न बसि दहशतगर्दी आहे दहशतगर्दी, अरे बाबा तव्हां मञो तव्हां KP में ग़लति पिया कयो, ईअं मसइलो हल न थींदो। ऐं हीअ सॼी तव्हांजी पट्टी जेका आहे बलूचिस्तान खां KP ताईं, हिते सूरत तव्हांजे लाइ त ॾुखी त आहे न सर, तव्हां कुचले छॾींदासीं, हा तव्हां कुचलींदा रहो। ये चवनि था पिया डेली प्राइम मिनिस्टर चए तो कुचले छॾींदासीं, कुचले छॾींदासीं, SHO की मार है, SHO की मार है, मारो SHO से इनको भरवाओ, अगर ये मर सकते हैं तो KP ऐं सॼो बलूचिस्तान तव्हां SHOs खां ठीकु कराए वठो। साहिबु इहो ई त जेको तंज़ असां पाण में डिस्कस कई, IG बि ॿुधो आहे त बलूचिस्तान ट्रांसफर थियो आहे। अब जीअं चवनि था पिया हाणे पक ज़ाहिद समूह कॉलर सां ज़ाहिद समूह कराची मां। जी समूह साहिबु छा चवणु चाहींदा? हेलो जी समूह साहिबु। साईं, मां बरसाति जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदुमि त जेको सिंध में जेको तूफ़ान अचे पियो आहे, जेका बरसाति थी आहे, त उन हवाले सां ॾिसो हाणे मौसम बदिलजी चुकियो आहिनि, असांखे हिकिड़ी वाज़िह पॉलिसी अख़्तियार करणी पवंदी। जेके हुकूमत जेके फोकल पर्सन्स रखिया, पंहिंजा मिनिस्टर मोकिलियूं, उहे त ॾिसो 2-4 करोड़ त उहे ई वठी खाई विया, जेको आहे उहे ख़र्च बि कोन थिया, हुते पहुता मीटिंग्स कयूं, 2-4 करोड़ हुते खाई विया। प्रैक्टिकली ॾिसो कोई बि हुते कदम न थियो, जेको पाणी बीठो आहे, असांजा काफ़ी ज़िला तबाह थी विया आहिनि। त हाणे असांखे हिकिड़ो प्रैक्टिकल जेको आहे सोच जेको आहे वठणी पवंदी त कहिड़े तरीक़े सां असां बरसातियुनि खे मुंहुं ॾेई सघूं था। आर्किटेक्चर चेंज करणो पवंदो, असांखे वाटर सिस्टम सॼो चेक करणो पवंदो, ऐं प्लस टाइम न्यूज़ वग़ैरह जेके प्रोग्राम्स करे पई त उन में तमामु घटि इम्पोर्टेंस आहे, ख़ासि तौर ते मौसम खे, त उहो गाइड कनि जेको आहे ज़िले वाइज़ जेको आहे। ॾिसो माण्हुनि खे ज़रूरत आहे त उन्हनि खे कीअं गाइड कजे, कीअं उन हेल्प कजे हुते। इन हवाले सां टाइम न्यूज़ या ॿिया सिंधी चैनल एतिरो को घणो फ़ाल किरदारु या गाइडेंस वारो किरदारु अदा कोन था करनि। जी साईं, ठीकु आहे। जी साईं, बिल्कुलु तव्हां चयो त प्रैक्टिकल क़दम खणणु खपे। असां वटि हुकूमतूं हमेशह चवंदियूं आहिनि तमामु प्रैक्टिकल क़दम खणनि पिया, फंड्स रिलीज़ थी विया आहिनि, इजलास थी वञनि था, TC ही हू एक्टिव थी वञनि था। तव्हां वटि समूह साहिबु को स्पेसिफिक स्ट्रैटेजी आहे त उहो बि तव्हां गवर्नमेंट खे ॿुधाए वठो। बाक़ी त हाणे ॻाल्हि इहा आहे त सिधी ॻाल्हि पधरे पट आहे। ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि न, ओचितो अगरि 1 कलाक जे अंदरि या 2 कलाकनि जे अंदरि 100 mml या 200 mml बरसाति पवंदी, उहो त पोइ कंहिंजे वस में कोन्हे। जी हा, उहो त हिकिड़ी पोइ सिचुएशन आहे, उन ते त पाण नथा ॻाल्हाए सघूं। पोइ दुबई जहिड़ा शहर बि अहिड़ा थी वेंदा आहिनि। लेकिन हीअ जेको असां वटि फुड़ फुड़ सां बि शहर ॿुॾी वञनि था ऐं या असांजी ज़मीनूं ॿुॾी वञनि थियूं, उनजा सबब आहिनि। उनजा सबब इहे आहिनि त तव्हां वटि इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो नाक़िस आहे, तव्हां वटि पाणी जी निकाल कोन्हे, तव्हां उनखे एग्ज़िट ई नथा ॾियो। पाणी जो जेको नेचुरल कंटूर्स आहिनि उहे बंदि थियल आहिनि, तव्हांजा बंद ऐं तव्हांजा केनाल कचा आहिनि, तबाही हुनजे करे थिए थी। ऐं डेफिनेटली सही, अगरि टाइम ते ख़बरनि में त पाण ॾिसूं था गाइड आहिनि। ॾिसो न, ॻाल्हि उहा ई आहे त हाणे मिसाल सांखड़ जी मूं इहा ख़बर ॾिठी त शहर अधु ॿुॾो पियो आहे ऐं भरपासो ॿुॾो पियो। हिन में आउं हितां वेही छा गाइड कयां त पाणी किथां निकिरणु खपे? बसि आउं बि टाइम आहियां न, मतिलबु पाण सभु चैनल वेठा, पाण छा गाइडेंस ॾियूं? पाण माण्हुनि खे छा चऊं त मच्छरनि खां तव्हां थोरो ख़्यालु कजो, हिन महिल बीमारियूं पकिड़े सघूं था, असीं मरूं पिया, असां वटि न खाइण लाइ न पीअण लाइ आहे। लेकिन वधीक ॾिसी वठूं था समोसा, ऐं जॾहिं बि इहे कैटेस्ट्रॉफीज़ आयूं आहिनि त टाइम बि ऐं ॿियनि बि कोशिशि त कई आहे वसार त हुननि खे हुन जी ॻाल्हि हाईलाइट कजे। असां वटि त इहो ई मीडिया करे वठे प्रॉपरली, ऐं उहो बि त भई जेके वसधणी आहिनि उन्हनि खे थोरो ज़ोर भरिजे त सर जी इनखे मसइले खे ॾिसी वठो, इहे शहर ॿुॾा पिया आहिनि, हैदराबाद जी हालति लॻी पई आहे, ॿियनि शहरनि जी हालति लॻी पई आहे, बदीन, ठठो, सजावल, ऐं ख़ुदा रखास्ता अगरि हीअ तूफ़ान वारी ॻाल्हि अञा टरी कोन्हे
लेकिन एंड ऑफ द डे आउं सम्झां थो इहो सरकार इंतज़ामिया जो कमु आहे त मामलनि खे माण्हुनि खे रिलीफ ॾे। कॉलर सां मोहम्मद हनीफ़ चारण दादूमा जी। चारण साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदराबाद जो हिकिड़ो त ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे त अॼु मां हेॾो थोरो मोरो पुल घुमण वियासीं त हेॾे जेको शहीद सियाल मोरी या जेको सियाल ॻोठ मस्तोई चांडिया इहे ॻोठ वीचारा माण्हू वीचारा लट कयो इन रोडनि ते वीचारा अचनि पिया मेयूं कॾहिं सॼा ॿुॾी विया आहिनि बाक़ाइदे। ऐं इहे हेतिरा पैसा जेको आहे सो घर ठाहिण लाइ आया इन्हनि वीचारनि ख़बर हूंदी त सदाईं ॿुधंदा आहिनि इहे त माना अहिड़ी दादूअ में असांजा मिनिस्टर या जेको आहे वज़ीर आला असांजो दादूअ जो आहे तुंहिंजो माना त अहिड़ो न त दादूअ में अहिड़ा प्लाट फाल्तू पिया आहिनि असां वटि कॉलेजनि में इन्हनि में त उहे फाल्तू अहिड़ी का स्कीम ठाहिनि जंहिंमें इहे सभु ॿोध वारा माण्हू वरी उते माना अहिड़ा घर ठाहे छॾनि सदाईं ॿुधंदा इहे कचो हूअं ई ॿुधे थो त उते माण्हू अची पनाह वठनि वरी ॿोध ख़तमु थिए वरी वीचारा वापसि वञनि इमदाद करण बि सवली थिए उते। इहे स्कूलनि में वीचारा वरी स्कूल डिस्टर्ब ऑफिसूं डिस्टर्ब माना एॾा पैसा अरबे रुपया वर्ल्ड बैंक जा आया रुगो दादूअ में अहिड़ी हिकिड़ी बोर्ड कॉलोनी बि न ठाहे सघियासीं फालतू प्लाट सरकारी कई पिया आहिनि जेको आहे त अहिड़ी का कॉलोनी ठाहिण आहे जंहिंमें 200 घर 300 घर हुजनि जंहिंमें क्वार्टर हुजनि इहे माण्हू जेके सदाईं किचन में ॿुधनि था इहे वरी वीचारा उते अची वेहनि उन्हनि जी इमदाद करण बि सवली खाराइण पीआरण बि सवलो माना हिननि जो को सिस्टम न आहे असांजे सिंध हुकूमत जो त माना के अवाम खे फ़ाइदो मिले माना ईअं पैसा अचनि रायगान वञनि वरी वही आहे उॾी आहे खाई आहे पैसा माना जेको आहे को सिस्टम न आहे। ॿियो साईं जेको आहे सरदार शाह साहिबु चए पियो त टेस्टूं वठूं उस्तादनि खां उस्ताद 87 88 हिननि जी अपॉइंटमेंट थियल आहे मोहतरमा बेनज़ीर जी अपॉइंटमेंट थियल आहे हाणे 87 88 वारे हिन उमिरि हिननि जी 55 साल 52 साल हुन मास्तरनि जी उमिरि आहे उस्तादनि जी। हाणे उहे उस्ताद जेको 55 ऐं 57 साल वारा टेस्ट छा ॾींदा हींअर जो इहो हुनखे पोइ असां 17 ॾींदासीं अब जॾहिं हुननि जी 34 साल 35 साल सर्विस थी वई आहे त उन्हनि खे तव्हां 17 ॾियो न जॾहिं क्लार्क 5 स्केल वारो 17 अरिड़हें में रिटायर थिए थो त उस्ताद जो हक़ आहे न हुनखे हुजणु खपे न उन लाइ टेस्ट छो इहो महिरबानी करे थोरो हिन ते ॻाल्हायो महिरबानी कुर्ब। ठीकु आहे साईं चारण साहिबु तव्हां चयो त माण्हुनि जी मुस्तक़िल रिलीफ जो बंदोबस्तु करणु खपे सदाईं कचो ॿुधंदो आहे हिकिड़ो त मूंखे इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे तव्हां त चारण साहिबु उर्दू मीडिया न आहियो तव्हां मतिलबु अमूमन शहरनि जे माण्हू ख़बर न कचो त हूंदो ई ॿुधण लाइ साईं ऐं कचो न ॿुधे त कचो आबाद कीअं थिए पोइ छा थियो त वक़्त खां पोइ हिते अची हिकिड़ा कब्ज़ा थिया ऐं ज़मींदारी बंदि जे नाले सां हिकिड़ी शइ वजूद में आई त कचे खे बि दरियाई पाणी खां महफ़ूज़ रखण जी कोशिशि थी पोइ अंदरि वॾा वॾा ॻोठ ठही विया माण्हुनि पंहिंजी जेके पकी कंस्ट्रक्शन्स करे छॾियूं ॾिसी इहो त चवण सां त सभु बराबरि आहियूं लेकिन हीअ फितरत जे कानून सां पाण मज़ाक़ था कयूं न ऐं ज़ाहिर सरकारी इदारा असांखे इहो मज़ाक़ करणु ॾियनि था हीअ त तव्हां दरिया जे जेको नेचुरल हुनजो जेको हू आहे जेको पखेड़ आहे तव्हां हुन में इंक्रोचमेंट था कयो बाक़ी जेको असुली की जेके के ज़माने में कचे में माण्हू वेंदा उहो त ज़हनी तौर ते तयारु हूंदा त बाबा पाणी ईंदा ऐं ख़ुशि थींदा छाकाणि त जॾहिं कचे में पाणी ईंदो ऐं पोइ कचे में पाणी लहंदो त हू ज़मीन पोइ जेको आहे हू सोन थी वेंदी हाणे हू कचो एसच कचो शायदि हुनखे दरियाए बंदि करे हुन में जेके ट्यूबवेल हणी उनखे जेको आहे उहो रेगुलर ज़मीन करे छॾियो अथनि त मूंखे सम्झ नथी अचे त हाणे इहो किथे दरिया सां केतिरो इहो मामिलो दुरुस्त करार ॾिजे बाक़ी जेके तव्हां चओ था त ॿिया बि ॿुधनि था पके वारा त सही माना पोइ हाणे असीं हर साल माना इहो सम्झी वठूं चारण साहिबु त इहो त थींदो हीउ शहर त ॿुधंदा हीउ ॻोठ त ॿुधंदा पके वारे जी ॻाल्हि पोइ कयूं सही पोइ उनखे ॿुधण खां बचायूं न की पाण रदो बदल ठाहे मतिलबु हुनजो हिकिड़ो नेमुल बदल कयूं त सही हीउ त ॿुधंदा ही हितां बंदि त टुटंदो ही शहर त ॿुॾी वेंदो मुंहिंजे ख़्याल आहे त पाण इहो कोशिशि कयूं त माण्हू न ॿुधनि शहर असांजा न ॿुधनि असांजा ॻोठ न ॿुधनि ॿी ॻाल्हि तव्हांजी ॻाल्हायो अब्दुल वाहिद शहर घोटकी मां जी शहर साहिबु छा चवणु चाहींदा जी सर अब्दुल वाहिद शहर घोटकी डिस्ट्रिक्ट वार्ड नूर मोहम्मद शहर खां ॻाल्हायां पियो सर कचे वारे इलाइक़े खां जी साईं सर अली साहब को सवाल आहे त डिस्ट्रिक्ट घोटकी में जेके पहिरियां बि ॿोध ते तक़रीबन करोड़े अरबे रुपया ख़र्च थी चुका उहे माण्हुनि खे न मिलिया सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई में हड़प करे आहे हाणे ॿोध वारनि जे लाइ छा थींदो पहिरियां जेके ज़मीननि जे लाइ
5-5 हज़ार चऊं त एकड़ ते ॿिज भरण जी मद में ॾींदासीं, उहे बि खाई विया त हाणे छा थींदो असांजो? ठीकु साईं। जी जी चारण साहब ॿी ॻाल्हि कई त उस्ताद जेके हाणे 55-52 सालनि जा थी विया आहिनि, इन्हनि खां चवनि था त टेस्ट वठंदा पोइ उन्हनि जी प्रमोशन थींदी। से आऊं ही जेको ही सभु ॻाल्हियूं हुजनि थियूं ॿुधण में ख़राबु न आहिनि, छाकाणि त भले 52-55 सालनि जो थी वियो आहे उस्ताद मोहतरम, त हुन ते एतिरो ज़ाहिर हुनजे सब्जेक्ट जे बारे में ई टेस्ट थींदो न। अगरि हिकिड़ो मैथ्स जो टीचर आहे, उनखां उहो नथो सम्झा त शेक्सपियर जी शाइरी ते हुनखां को टेस्ट वरितो ईंदो, इहो त मुनासिबु न। त उहो एतिरा साल हुन पढ़ायो आहे त हुन लाइ त मसइलो न हुजणु खपे, अधु कलाक में उहो पेपर ॾेई निकिरी ईंदो त मसइलो, पर इहो थिए नथो। बायोमेट्रिक सही हो पर उहो धंधो आहे पूरो। जी हा जी हा जी हा इहो ही टेस्ट हिकिड़ो धंधो आहे। जी हा घोसलू उस्तादनि जे नाले ते ही हिकिड़ी पैसा वधाइण जी धंधो थी वञे थो। इहो धंधो न थियणु खपे, अदरवाइज़ त हिन में उस्ताद खे बि परेशानी न थींदी। हा, मिसाल हिकिड़ो सिंधी जो उस्ताद आहे, मिसाल इंग्लिश जो उस्ताद आहे, उनखां हुनजे लेवल जी ई सुवाल कया वेंदा न हुन इम्तिहान में, त हू त अधु कलाक में ॾेई निकिरी ईंदो। ऐं इहो ज़रूरी न आहे त सही त अगरि हिकिड़ी शइ, छाकाणि त जेतिरा अगरि को मिसाल, ऐं नथो चाहे ईअं थियो हूंदो, पर मिसाल जीअं मफ़रूज़े ते टेस्ट वठण जी ॻाल्हि थिए पई, जेको एजुकेशन मिनिस्टर चए थो त साईं अंगूठा छाप अची विया आहिनि, ऐं नथो चाहियां मिसाल को 2 टे ईअं के कारी ॾेढूं अची वई हुजनि, छाकाणि त हुननि 20 साल ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह कयो आहे, त वरी 5 साल करणियूं छा, भले हू छांटी थी वञनि। त लेकिन ॻाल्हि इहा त ख़्यालात सभु सुठा हुजनि था, उनजे अमल दरामद जे पोयां मामिलो खांचे जो थी वञे थो, उहो उन ते ॾुख थिए थो ऐं उहो ग़लति आहे। ॿियो को रीज़न आहे ई कोन। अच्छा, शर साहब चवनि था त माज़ी में करोड़े अरबे रुपया खाइजी विया बोर्ड जे मुतासिरनि जे नाले ते, हाणे छा थींदो साईं? उहो ई थींदो जेको थियो। वॾनि जी रिवायतूं आहिनि। हा उहो ई शर साहब पाण हाणे वॾनि जी रिवायत आहे, हू छा लतीफ़ो आहे, वॾनि जी निशानी आहे, भले पियो हुजे त हीअ वॾनि जी निशानियूं आहिनि साईं, त पैसा खाइजी वेंदा। हाणे त हीअ बि रिवायतूं ठही वियूं आहिनि, असां वटि मज़बूत जड़ूं पैदा थी वियूं आहिनि। जीअं पाण बारदाणे ते रिवायत आहे, पाण वटि पुराणनि जी वॾनि जी रिवायत हले पई असांजी, त हुन ते फूड डिपार्टमेंट पैसा वठंदो बारदाणे। मिसाल हाणे 3-4 सालनि खां असां वटि आहे त DAP ऐं हिन ते यूरिया ते जेको आहे उहो ब्लैक थींदो। हाणे वॾनि जी निशान हिकिड़ी हाणे असां वटि रिवायतूं आहिनि, ऐं सिंध जा माण्हू पंहिंजी रिवायतुनि जा अमीन आहिनि। त बोर्ड मुतासिरनि जा पैसा खाई वञणु, अस्पतालनि जी दवाउनि जा पैसा खाई वञणु, हा, एजुकेशन में किताबनि जा पैसा खाई वञणु, रिवायतूं आहिनि। रिवायतूं त शर साहब हाणे कोन टोड़बियूं न, तव्हांजे मुंहिंजे चवण ते। हेॾो जल्दी कोन। साईं कचे मां कॉल कई त इअं ज़हन में आयो ॻाल्हि त अॼु बलूचिस्तान जे हिकिड़े MNA जेको आहे नेशनल असेंबली में काफ़ी भड़किया। मोहसिन नक़वी साहब ते काफ़ी चयूं त तव्हां जेका लैंग्वेज इस्तेमालु कयो था इहा लैंग्वेज सही न आहे। मुशर्रफ साहब बि ईअं ई लैंग्वेज इस्तेमालु कंदा, हुन खां पोइ जेको थियो ॾिठोसि, हू चवनि था त तव्हां चओ था त SHO की मारे तव्हां कचो त वञी चई सिंध पंजाब में वञी सही कयो न। चई कचे जे इलाइक़े में तव्हांजा पुलिस वारा बख़्तरबंद गाॾियूं पहिरियों पंहिंजूं वापसि मोटरायो, डेली तव्हांजा पुलिस वारा मरनि था, पहिरियों उते त अपना सर ऊंचा करें। ॻाल्हि त आहे न, तव्हां अगरि पाण बि उन जी ॻाल्हि कई त अगरि बलूचिस्तान जा दहशतगर्द जेके ज़ाहिर तव्हां चओ था पॾे हथ आहे, हीअ आहे, हू आहे, उन्हनि खे तव्हां चओ था SHO जी मार आहे। हीअ जेके धाड़ियल आहिनि, हीअ जेके कराची में फोरू आहिनि, तव्हांजा SHO इन्हनि खे न पिया मुंहुं ॾेई सघनि साईं, पहिरीं इन्हनि खे त मुंहुं ॾियारे वठो। कॉलर नसीर बुगियो मोरो मां। जी बुगे साहब छा चवणु चाहींदा? साईं सलाम अलैकुम, छा हाल आहे? वालेकुम सलाम। पहिरीं रिक्वेस्ट चारो साहब दादू मां फोन कई रहे, चांडियन जा ॻोठ आहे हो, इहे सफ़ा पेट में आहे 2 किलोमीटर फरलांग ते जी 2 फरलांग पेट में इहे ईंदा ॿार वेहंदा आहिनि और ईंदा आहिनि। मुंहिंजो सुवालु इहो आहे त मां कंहिं अॼु उर्दू चैनल ते कंहिं एंकर खे ॿुधो त मरियम नवाज़ जेकॾहिं चाहे त उहो पंहिंजो चीफ सेक्रेटरी चेंज नथी करे सघे, चाहे त IG चेंज नथी करे सघे। हाणे इन ते काई साहब थोरो नथी करे सघे। ठीकु साईं। ॿियो कॉलर अली जान हैदराबाद मां। जी अली साहब छा चवणु चाहींदा? हा जी, मुंहिंजो इहो सुवालु आहे त हींअर हिकु बलूचिस्तान जंहिं तरीक़े सां बाह में उतां खां बाह आहे, उनजा शोला निकिरनि पिया ऐं अवां बि ॾिसो पिया त सभु ॾिसूं पिया त जंहिं तरीक़े सां बलूचिस्तान खे हिकिड़ो जहनुम बणायो वियो आहे, उनजी हिकु वॾी हिस्ट्री आहे जी। त कहिड़े कहिड़े दौर में कीअं कीअं बलूचनि सां जेको कुझु थियो आहे उहो कंहिंखां लिकियलु छिपियलु कोन्हे जी। त भुटे साहब जे दौर में जेको थियो, उन खां पोइ मुशर्रफ जे दौर में जेको थियो, जेको अकबर बुख्ती सां थियो जी,
त हींअर जेका कंडीशन आहे त अली साहब खां मुंहिंजो सुवाल इहो आहे त छा अली साहब सम्झनि पिया त रियासती पॉलिसीज़ जे करे ऐं रियासती ॾाढ जे करे हुते जेका मेन स्ट्रीम पॉलिटिकल धुरियूं हुयूं, जेके मास मूवमेंट में हुयूं, जिन्हनि खे मास मां मैंडेट हासिल हुयो, उहे हाणे गाइब थियूं नज़र अचनि। असांखे किथे नज़र न पियो अचे त लश्करी रहसियाणी अख्तर मैंगल या रियल जेके पॉलिटिकल फोर्सिस हुआ उहे हाणे गाइब थी वियूं आहिनि। हिकु तरफ़ 45 फार्म वारा आहिनि ऐं ॿिए तरफ़ जेके आहिनि उहे मिलिटेंट आहिनि जेके पहाड़नि ते चढ़ियल आहे। हिकु तरफ़ रियासती ॾाढ आहे, ॿिए तरफ़ पहाड़नि वारनि जी ॾाढ आहे। हुन सम्झो त इन करे थियो आहे त छाकाणि त रियल पॉलिटिकल फोर्स जेको आहे उनखे रियासत गाइब करे छॾियो आहे, इन करे इहो थो थिए। जी ठीकु आहे साईं। पहिरीं कंहिं फ़ोन कयो? पहिरियों नसीर बुगे साहब, त इहे पेट में ई न ऐं ॿी मरियम नवाज़ कचे में ई आहिनि। हा, मरियम नवाज़ साहिबु पंहिंजो चीफ सेक्रेटरी ऐं IG तब्दील नथियूं करे सघनि, इहे कोई एंकर पर्सन ॿुधाए पियो। अहिड़ी दाह अञा मरियम नवाज़ पाण कोन ॾिनी आहे। लेकिन आउं सम्झां थो त पंजाब जी गवर्नेंस जेका आहे उहो सदाईं, चाहे असांजा मिलिट्री रूल हुजनि या सिविलियन दौर हुजनि, उन में सवाइ ही हिकु दौर पाण चऊं त जेको ही मंज़ूर वटू वारो दौर हो थोरे ॾींहंनि लाइ, ऐं ही बोज़दार वारो ॾींहुं। चवण वारा त रावी इहो ई चवनि था त मेजर जेका वजह हुई बाजवा ऐं इमरान ख़ान जे विच में, उहा हुई बोज़दार जी मुक़ररी त भई पंजाब खे सुठो एडमिनिस्ट्रेटर, ऐं इमरान ख़ान चवंदो त असांखे वसीम, हीअ असांजो वसीम अकरम आहे, प्लस आहे। त माना गॾु थी जनरल बाजवा खे बि पंजाब जी गवर्नेंस जी हुई न, त अगरि ही चीफ सेक्रेटरी ऐं IG बि ज़ाहिर अगरि जिथे इशारो थिए पियो त भई अगरि हू किथां ॿिए हंधा मुक़ररु थियल आहिनि त उन्हनि खे बि चयल हूंदो त हू मरियम नवाज़ सां गॾु फुली कॉपरेट कनि, ऐं मरियम नवाज़ बि पंहिंजे वसार गवर्नेंस ते ॾियणु चाहींदी हूंदी। ही शरीफ़ जो पॉलिटिक्स जो स्टाइल आहे त हू पंहिंजी पॉलिटिक्स खे गवर्नेंस ऐं परफॉर्मेंस बेस्ड रखंदा आहिनि। ऐं हाणे इमरान जी पॉपुलैरिटी खे काउंटर करण लाइ त हू वेतर ज़ोर हणंदा हूंदा। सो अगरि हू उनखे ट्रांसफर न बि करणु चाहींदी हूंदी त हुनखे कोई शौक़ु बि न हूंदो त पंहिंजो माण्हू रखी ऐं कंहिंखे ॿधाइणो छॾाइणु। आई थिंक की मूंखे ख़बर न आहे। ऐं मरियम ज़ाहिर नवाज़ शरीफ़ जी धीउ आहे ऐं हुन सां ई हुनजी हुनमें गाइडेंस में हले पई, उहो डमी वज़ीर आला मूंखे नथी लॻे। जी हा, जी हा, जी हा, जी हा। कॉलर वठी वठो, गुलाम शबीर जुणेजो बदीमा जी। जुणेजो साहब छा चवणु चाहींदा? सवाल इहो आहे त तक़रीबन साईं मुराद अली शाह ऐलान कयो 18 अगस्त ते जी त असां मींहं में थोरो कयूं, पर हाणे जॾहिं मींहुं 5 अगस्त खां शुरू थियो आहे त हर जॻह हाणे बदीन ज़िले में तक़रीबन उहो ॻोठ न आहे जेको बुॾो न आहे जी। ऐं असांजो माना ॻोठ ॿिया हर शइ सिमन वाहन ॿोड़े छॾिया आहिनि, पर अञा त को बि इंतज़ाम न असां वटि न को लड़ी आयो आहे, न को असांखे पुछा कई आहे। जी जी ठीकु आहे साईं। असांजे खुले आसमान ते वेठा आहियूं, असांजी ज़मीनूं त ठीकु आहे साईं। अली जान साहब चयो त बलूचिस्तान जी सूरत ते उन्हनि हिकिड़ो मां तव्हांखे हिकिड़ो शायदि कॾहिं ॿुधायो हुजे किसो त मुशर्रफ साहब अञा ही अकबर बुगटी जी शहादत न थी हुई त हिकिड़ा कुझु 6 या 7 एंकर्स पाकिस्तान जा घुराया, उन में आऊं बि इतफ़ाक़ सां हुउसि। त मूं हुते ॻाल्हि मुख़्तसर था करे वठूं, उते ज़ाहिर हुन बलूचिस्तान जो किसो हलियो पियो हुन त मुशर्रफ साहब उते चयो त बलूचिस्तान का मसला क्या है, सिर्फ 3 सरदार हैं, 3 लोग हैं जिन्होंने जो है इस सारा बलूचिस्तान का मसला बनाया हुआ है। और ना ये चाहिए SHO जी मार है, 3 लोगों का मसला है, 3 सरदारों को का मसला है। इशारो हो अकबर बुगटी, शहीद अताउल्लाह मेंगल, खैर बशमरी, इन 3 ॾे इशारो हो। चाहिए इनको तो मुझे जो सवाल तो वारो आयो तो मुझे सर ये तो हम रिवायत जो रही है, ये PTV लाइव हलियो तंहिंजे करे आउं कोट पियो कयां, किथे PTV जे आर्काइव्स में अञा बि हूंदो। तो मुझे सर ये जो अप्रोच है जो हमने पहले भी रखी कि चंद शरपसंद अनासर हैं, चंद शरपसंद लोग हैं, तो ये तो माजी में भी ये रवश जो थी उससे मुल्क को कोई फ़ायदा नहीं पहुंचाया। अब आप जिन 3 आदमी कह रहे हैं आप, वो 3 सरदार हैं, उनके पीछे एक के पीछे हज़ारों लोग उनके ट्राइब्स में हैं, तो ये 3 लोग नहीं हैं। खैर
पोइ मुशर्रफ साहब खे ॻाल्हि न वणी, पोइ मुशर्रफ साहब पोइ चयो त उहो जेको फेमस जुमिलो हुन चयो हो, उन ई सवाल ते रिएक्शन में चयो त हिननि खे उतां लॻंदो जो हिननि खे ख़बर बि न पवंदी। जी हा, ऐं वाक़ई में अकबर बुगटी खे उतां लॻो मिज़ाइल अची या कुझु चवनि था त बॉम्ब ब्लास्ट हो, ख़ुदा ख़बर छा हो। त थियो इहो ई हुन ज़माने में ही जेके पॉलिटिशियंस हुआ, अकबर बुगटी हुजे, अताउल्ला मैंगल हुजे, ही सभु जेके आहिनि ही पार्लिमानी सियासत कंदा हुआ। वेरस जेके BSO बलोच स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन हुई या ही जेके असांजा हुआ हाई बलोच वारा, ही सभु या बिज़नजोज़ या ही सभु हिकिड़ी ठीकु आहे नेशनलिस्ट पॉलिटिक्स हुई, नेशनलिज्म हो, पर सेपरेटिस्ट न हो, दहशतगर्दी न हुई, मिलिटेंसी। भुट्टो साहब जे ऑपरेशन में बि विढ़िया बलोच हुते, हू मिलिटेंसी हुई, हू हिकिड़ी पर यानी जेके चइजे त को सेपरेटिस्ट हुते मूवमेंट न पे हली या अहिड़ी की ॻाल्हि ही टई न कंदा हुआ अपरेंटली, अंदरि जी ख़्वाहिशात या उन ते पाण तबसरो नथा कयूं। अकबर बुगटी गवर्नर रहियो, जी हा, अख्तर मैंगल चीफ मिनिस्टर रहियो, अताउल्ला मैंगल पाण चीफ मिनिस्टर रहियो। त गुज़ारिश ये कयुमि पे त उहे फोर्सिस सभई ग़ाइब थियूं। साईं अली जान साहब मूंखां वधीक शायदि बलूचिस्तान जी हुननि खे ख़बर हूंदी, लेकिन सिर्फ़ु ही जेके हिकिड़ी मतिलबु प्रोग्रेसिव पॉलिटिक्स करे रहिया हुते, नेशनलिस्ट प्रोग्रेसिव पॉलिटिक्स, सिर्फ़ु इहे न थिया, ही जेके पार्लिमानी सियासत कंदड़ हुते सरदार हुआ, इहे बि प्रोसेस में हलिया विया। हाणे हुते या ही हैंडपिक्ड लॾो आहे जेको हुते जी रूलिंग इलीट आहे, या पोइ या ही जेके टेररिज्म कनि पिया, या पोइ हुन जेको ख़िला हो त पब्लिक आम माण्हू जी सियासत केरु करे। हाणे उहो सॼी वञी ही जीअं बलूचिस्तान यकजहती मूवमेंट या हिन टाइप जी जेका फोर्सिस आहिनि इहे हिननि वटि अची वई आहे। त हींअर बि गवर्नमेंट वटि हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे, ऐं सम्झां थो इट्स अ विंडो, हिकिड़ी वॾी दरी खुले थी त हिन डॉक्टर साहिबा ऐं अहिड़ी फोर्सिस सां ॻाल्हाई ऐं इहो ख़्वाहिश ख़तमु कनि त बलूचिस्तान में संदसि हैंडपिक्ड माण्हू ई सिर्फ़ु हुकुमरानी कनि। हुते जे माण्हुनि खे उनजो थोरो अंदरां उॿार निकिरणु ॾियो, हुननि खे पावर शेयरिंग करायो, लेट देम हैंडल देयर इशूज़। हाणे हीअ ॿोॾ अचे पई सिंध में त वरी बि दाह कूक हिते बलूचिस्तान जी का दाह कूक ॿुधो था? जी हा, पूरो ॿुधियो पियो आहे, पूरो ॿुधो पियो आहे, पर किथे का दाह कूक ॿुधो था? पोइ विरले का ख़बर किथे लॻी वञे। हुते हुकुमरानी खे हुकूमतनि खे परवाह कोन्हे, भई ॿुधे थो ॿुधे, छाकाणि त अरबे रुपया हुते खाइजनि था। आई थिंक ही विंडो आहे, अपॉर्चुनिटी आहे त ही पंहिंजी पसंदि जे हुकुमराननि बदिरां थोरो पाण सां इख़्तिलाफ़ कंदड़नि खे बि अचणु ॾियो इक़्तिदार, माना हुननि सां हिकिड़ी हुननि खे सेंस ऑफ पार्टिसिपेशन ॾियो। इहो अली साहब हिन वक़्तु मुल्क में ई फॉर्मूलो काथे थो हले? हिन वक़्तु इहो फॉर्मूलो ॾाढो ॾुखियो लॻो पियो आहे, फाथल आहे इहो फॉर्मूलो। कॉलर आहे न कॉलर न आहिनि। पोइ बदीन मां साईं फ़ोन कयो, गुलाम शबीर जुणे जो साहब। हा साईं, बिल्कुलु बदीन ॿुॾल हूंदो, छठो बदीन चावल हिन पासे जेको, ऐं अॼु बि चवनि पिया हिते कराची में बि काफ़ी हवाऊं हलनि पियूं, यकीननि हिन पासे बि तमामु घणी हवाऊं हलंदियूं हूंदियूं। हीअ जेको उस छा नालो अपनी असनी असां हिन ॻाल्हि में ख़ुशि आहियूं त पाकिस्तान हिन तूफ़ान जो नालो ॾिनो, चलो रखो, अला करे थी नालो रखी टरी वञे, इहो असांखे जी हा अला ख़ैर करे गुज़री वञे। जी हा, अच्छा अगरि असना को समथिंग चवनि था को नालो रखंदुमि। अच्छा पर पंहिंजी ॻाल्हि हल पई हिते, माना ज़ाहिर आहे डिसेंट या पाण खां इख़्तिलाफ़ रखंदड़ खे बि जॻह ॾियणु खपे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, पर राना सनावर साहब चवनि था त 9 मई ते इमरान ख़ान हट धर्मी जो शिकार थी वियो आहे, इमरान ख़ान ज़िद ॿधी बीह रहियो आहे, इमरान ख़ान चवे थो त मां माफ़ी न तव्हां माफ़ी वठो, अहिड़ी रवैये ते त मां नथो सम्झां त ख़ान साहब ॿाहिरि ईंदो। साईं न ईंदो त न ईंदो। ॾिसो क्वेश्चन इहो आहे त इहा सिचुएशन ईअं न आहे त सिर्फ़ु थींदो आहे ॿ धुरियूं विढ़ी पवंदियूं आहिनि, पोइ ठा न थी रहियो हूंदो आहे, त ठा न थी रहियो हूंदो आहे त जेका धुर तकलीफ़ में हूंदी आहे, मिसाल कंहिंजे तव्हां घर ते कब्ज़ो करे वरितो, जी हा, कंहिंजी तव्हां कंहिं बि शइ ते उनखे नुक़सानु पियो, हाणे उहा तकलीफ़ में आहे, ॿी सुखी वेठी आहे, त जेका सुखी धुर आहे जंहिंखे का तकलीफ़ न आहे उहो चवंदो ठीकु आहे ठा नथो थिए, ॾुखी, पोइ चइबो आहे यार ही जेके ॾुखियाई में वेठा आहिनि, या ज़िद छॾी न, कसर खाई ऐं ठा कनि। हिते क्वेश्चन इहो आहे त
त सिर्फ़ु छा अडियाला वारो तकलीफ़ में आहे, हिते छा ॿियूं धुरियूं सभु ख़ैरु आहे, मुल्क बिल्कुलु ठीकु पियो हले, मामलात ठीकु पिया हलनि, पॉलिटिकल सर्टेनिटी अची वई आहे, पॉलिटिकल सियासी ठापोर ऐं इस्तेहकाम अची वियो आहे। अगरि त ईअं आहे त भले पोइ ज़िद करे वठि, भले अंदरि वेठो विहारे रखोसि, इकोनॉमी बहितर हले थी पई, वीआई पई, इकॉनमी बहितर हले पई, मुल्क में फर्स्ट क्लास आहे, कुझु मसइलो न आहे। त अगरि सर ज़िद जो मसइलो आहे, सो अगरि मूंखां पुछो त अगरि ज़िद ख़ान पियो करे त ज़िद ॿिन्ही पासनि खां आहे, हिकिड़े पासे खां न आहे। ऐं आऊं इन ॻाल्हि जो जेको असां किताबनि में पढ़ियो या जेको माण्हुनि सां कचेरियूं बुज़ुर्गनि सां कयूंसीं, इहो पहिरियों दफ़ो न पियो थिए। जी हा, हमेशह चवंदो आहियां असांजे मुल्क जा मसाइल पैदा थींदा आहिनि ज़ाती अनान, ज़ाती ज़िद, ज़ाती मुफ़ाद। एट द एंड ऑफ द डे वञी उन ते ॻाल्हि बीहे थी वञे। अच्छा पर कीअं माना किथे न किथे कुझु न कुझु त ख़राबु हले थो न, त माना अॼु 5 जर्नलिस्ट हलो कया अथऊं अडियाला जेल में, बकाया जर्नलिस्ट खे चयो अथऊं तव्हां हलो न आयो। हालांकि इहो कमु एपिसोड पहिरियां बि करे चुका आहे, हिकिड़ो ॾींहुं पहिरियां हुन ते जज साहब जेको हुकुम बि ॾिनो त जर्नलिस्ट खे अचणु ॾिनो, पर अॼु वरी उहा हरकत कई अथऊं। रहंदो अञा हू वरी छा चइजे हनीफ़ अब्बासी साहब उहे इल्ज़ाम हणनि था पिया त ख़ान साहब खे जेको आहे उहो आफ़ीम कोकेन मिले पई जेल में। अच्छा, हाणे जेका पहिरीं ॻाल्हि त सहाफ़ियुनि खे 5 सहाफ़ियुनि खे चूंडे चऊं त तव्हां अंदरि वञो, माना उहे 5 सहाफ़ी अहिड़ा हूंदा न जिन्हनि खे जेको चइबो उहो लिखंदा, ऐं हुननि खे बि शाबाश पंहिंजी बिरादरी वारनि सां ॿाहिरि न विया। जी हा, पहिरियों सहाफ़ी गोड़ वोड़ कंदा, वरी हिन ते छाकाणि त ख़ान उतां रोज़ यस हिकिड़े तरीक़े सां माण्हुनि सां ख़िताब करे पियो न, पंहिंजो मैसेज त ॾिए पियो न, तंहिंजे करे हाणे उहो हुननि बंदोबस्तु कयो आहे त हाणे अहिड़ा माण्हू अंदरि विहारजनि जेको ख़ान भले हुननि सां ॻाल्हाए पर ॻाल्हि फिल्टर थी जी हा, पोइ ॿाहिरि निकिरे। असांजी बिरादरी में बि त ज़बरदस्त माण्हू आहिनि। जी हा, सो ॻाल्हि इहा आहे त इहो त हाणे 50 तंज़ो मज़ा जो प्रोग्राम हले थो, ऐं हाणे हुनखे बाक़ी अब्बासी साहब जेको आहे इन ते पाण ते बि कोई अहिड़ो ई केस हो। यस, एपिनेफ्रिन कुझु समथिंग कोई ड्रग जो केस हुयो। अच्छा, त हीअ चवनि था त इमरान खे को नशो अंदरि पहुचाइनि था पुलिस वारा, कॾहिं तबादला कया आहिनि इहे असां, तबादला त कया आहिनि, पर हिकिड़ो डिप्टी सुपरिटेंडेंट पुलिस मिसिंग पर्सन आहे, यस, उनखे यार जेल में अंदरि वेठल माण्हू खे खंभे खणी विया आहिनि। जी हा, ऐं माना इहो छा चवंदा, इहो घरवारी खां नाराज़ थी हलियो आहे। ऐं अॼु मूं अख़बार में पढ़ियो पियो त हुनजे घर वारनि खे नोटिस बि ॾिनो अथनि त 2 ॾींहंनि जे अंदरि घर ख़ाली करे वञो, सरकारी घर आहे। जी हा, जेल जे अंदरां सरकारी घर। त हाणे जेल जे अंदरां अगरि कंहिंखे, ऐं सर हाणे इहा ॻाल्हि त अगरि ईअं हुजे, ख़ैर छा चइजे ॾिसो, नशो ऐं हीअ जहिड़ा नशनि जा नाला खणनि था, इन खां सवाइ माण्हू किथे थो रही सघे। पोइ त ॿियो कुझु हिननि खे ख़ान खे टोड़ण, अगरि को बि माण्हू के मवाली खे, अगरि को मवाली आहे ऐं नथो छा केरु, त उनखे पंहिंजी ॻाल्हि मञाइण जे लाइ को न को कुझु दड़को ॾिजे, न हुनखे को धकु हणिजे, उनजो त नशो बंदि करे छॾिजे। यस, ख़ासि करके हार्ड ड्रग्स जेके आहिनि उते त हीअ जेके नाला कोकेन या अलाए छा खणनि पिया, त इहा ॻाल्हि त सही। हाणे 1.5-2 सालनि में तव्हां 10 दफ़ा अगरि ईअं हुजे हा त पोइ त ॿियो माण्हू टुटी पए हा। सो इहा ॻाल्हि मूंखे एतिज़ाज़ अहसन जी यादि अचे पई। हाणे आऊं त इहो चई, मतिलबु एतिज़ाज़ अहसन चयो त वो जो कहते थे कि ये एडिक्ट है तो कहाँ गई वो बात। ये ॻाल्हि अहिड़ी कनि जेका ॻाल्हि ठहे बि न। इमरान खान साहब पाण त पैगाम अॼु पॉलिसी ॾियनि था पई, बट पार्टी जेको छॾे वियो आहे उहो चवनि था पिया त हुननि जे लाइ का जॻह न आहे, पर ॾुखे वक़्त में जेके मूंखे छॾे विया का जॻह न आहे, पर हुननि हिकिड़ी हल्की विंडो रखी आहे त जिन माण्हुनि ते तशदुद थियो, जिन माण्हुनि ते ज़ुल्म थियो, जिन माण्हुनि खे धमकियूं आयूं, फैमिली खे थ्रेटन कयो वियो, उन्हनि मां हिकिड़े जो मिसाल बि ॾिनो अथऊं अमजद ख़ान साहब जो, त हू मियांवाली मां अमजद ख़ान साहब खे जेको आहे ICU पहुची विया हुयो, उनखां पोइ हुननि पार्टी छॾी आहे। अहिड़नि माण्हुनि लाइ हुननि रखियो आहे विंडो ओपन, बाक़ी ॿियनि सभिनि लाइ चयो अथऊं। ही जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ही पार्टियूं कंदियूं आहिनि, ऐं हिन महिल इमरान इहो कंदो, पर सुभाणे मिसाल यस मामलात ठीकु थी विया, यस, जिन्हनि सां ठीकु थियणा जी हा, वॾी सरकार जी हा, जी हा, ऐं हू चवंदा सर ये छोड़े अपना है सर, इसको तो माफ़ करे न सर, त ख़ान साहब उते न कंदो छा? ज़ाहिर जॻह मिली वेंदी। पोइ उहो अहमद फराज़ जी जेका शाइरी आहे अक्सर असांजी सियासी पार्टियुनि जी जेको महबूबा ऐं हिन लाइ न थींदी आहे,
ये सियासी तरह बि इस्तेमालु थींदी आहे त आप फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आहे त असां वटि इहो असां ॾिठो आहे त माण्हू छॾे वेंदा आहिनि वरी ईंदा आहिनि वरी जॾहिं ईंदा आहिनि त छॾे वञण लाइ ईंदा आहिनि वरी ॾुखियो वक़्तु ईंदो आहे वरी छॾे वेंदा आहिनि। सो इहे शायदि गुंजाइशूं सुभाणे फवाद चौधरी लाइ हिन लाइ हुन लाइ निकिरी ईंदियूं। ख़ान साहिब खे चयो वेंदो त सर छोड़े न सर अभी कुझु न कुझु मिड़ेई लेकिन अकोमोडेट करे। फ़िलहाल त ख़ान साहिब उन मंज़िल खां ॾिसो अञा शेख रशीद पेर ॿधियो बीठो आहे चए थो त 30 सितंबर तक जो है वो सियासी बड़ा हलचल आ जाएगी। हाणे ॾिसो पहिरीं त चवंदो त फारिग हो जाएंगे हाणे चए थो हलचल आ जाएगी। ॾिसो कहिड़ी थोरो घटिजी वियो आहे। पाण बि 30 ॾींहंनि जो इंतज़ारु था करे वठूं। जी हा इहो ई इंतज़ारु सभिनि खे आहे त सेप्टेंबर जे आख़िर अक्टूबर पर सभु गॾो गॾु नंढियूं नंढियूं शयूं त थियनि थियूं न। जीअं अॼु नंढिड़ो ई मिसाल आहे जॾहिं खां इलेक्शन थिया आहिनि गुजरावाला जूं 5 मां 4 सीटूं PTI खां नून लीग ॾे हली वियूं आहिनि रीकाउंटिंग जे ज़रिए। ऐं इहो उहो ई रीकाउंटिंग आहे जंहिंखे सुप्रीम कोर्ट ठपो आहियो त आरो करे सघे थो। सर ही तयारी थिए पई त अगरि रिज़र्व सीटूं बि अची वञनि ऐं अगरि जेको इमरान ख़ान जो बयानु मूं अॼु किथे पढ़ियो पिए त उहो चए थो त भई अगरि जीअं फ़ाइज़ साहिब जी रिटायरमेंट थींदी त टक खुलंदा धांधली वारा त ही हुकूमत फारिग थी वेंदी यानी अक्सरियत विञाए वेहंदी। उहा जेका हिकिड़ी थ्योरी हले थी इहा ई सेप्टेंबर अक्टूबर जी इहा ई थ्योरी आहे न ॿिया छा ॿी कहिड़ी थ्योरी आहे त उन में पोइ ही जेके रीकाउंटिंग में खटे विया आहिनि हुननि जी ॿीहर अपील वेंदी हाई कोर्ट सां सुप्रीम कोर्ट में थी सघे थो वरी बहाल थी वञनि। ये आनिया जानिया ये हिन मुल्क लाइ को नई ॻाल्हि न आहे ये आनिया और जानिया लॻी रहती है ऐं हिन में पाण अहिड़ी को जॾहिं मसइलो हल थी वियो न पोइ सभु मसइला हल थी वेंदा तव्हां फ़िक्र न कयो। उहा ई ॻाल्हि आहे उहो त सभिनी खे नज़र अची वेंदो आहे जॾहिं मसइला हल थी वियो त पोइ आहिस्ता आहिस्ता सभु मसइला हल थी वेंदा। पर सभु उहा ई ॻाल्हि थी अची वञे न त जॾहिं इहे कम बि गॾो गॾु थियनि था हू कम बि गॾो गॾु थियनि था ॿई शयूं गॾो गॾु हलनि थियूं पर हालात मुल्क जा इहो सजेस्ट कनि था पिया त ऑल दीज़ एक्सपेरिमेंट्स हाणे ख़तमु थियणु खपनि चाहे उहे टेररिज़म जे हवाले सां हुजनि चाहे इकोनॉमी जे हवाले सां हुजनि। न इहो त तव्हांजी तशरीह आहे न हू सम्झनि था न अञा हलणु खपनि। अच्छा ॾिसो जॾहिं लफ़्ज़ तजुर्बो हूंदो आहे न यासिर साहिबु इहे असां नंढे हूंदे खां तजुर्बे जो मतिलबु हूंदो आहे त तव्हां को नई शइ ट्राए करे यस यस त भई तव्हां ही शइ अञा मतां मतिलबु H2O खां सवाइ बि पाणी कीअं ठही वञे त वरी माण्हू कोशिशि कनि था त भई हीअं पोइ हीअं हाइड्रोजन एतिरी करे छॾिजे ऑक्सीजन पोइ उनमें धमाका बि थींदा आहिनि पर माण्हू पोइ हुन मां सिखंदो आहे त भई हिन में धमाको थी वेंदो आहे इहो न कजे। पाणी ठाहिणो आहे त H2O जो ई फॉर्मूलो आहे नओं तजुर्बो इन ते न कजे त इहे असां वटि तजुर्बा न पिया थियनि। इहे फॉर्मूला आज़मायल रटियल पिटियल ऐं नाकाम फॉर्मूला आहिनि जेके रिपीट थियनि पिया। प्लीज़ डोंट कॉल इट एक्सपेरिमेंट लफ़्ज़ जी तव्हां सही तशरीह त कयो न। तजुर्बे जो मतिलबु इहो आहे एक्सपेरिमेंट जो मतिलबु आहे त तव्हां का नई शइ ट्राए कयो पिया। तव्हां चओ था यार हीअ ॿिज ऐं हीअं करे हीअं पोखींदसि त पोइ हीअं करे मथां फ़सुलु मुंहिंजी वधीक ठीकु थी वञे ऐं हेतिरी यूरिया हेतिरी DAP हेतिरी भाण हीअं कंदसि त मुंहिंजी फ़सुलु सुठो थी वेंदो। इहो तजुर्बो थियो पर जॾहिं तव्हांजे वॾनि इहो करे ॾिसी वरितो तव्हां करे ॾिसी वरितो 10 दफ़ा करे ॾिठो त उन सां फ़सुलु सड़ंदो ई सड़ंदो। अगरि वरी कयो था उहो साॻियो तजुर्बो फ़सुल सां जी हा त अदा इहो तजुर्बो न सॾिबो न इहो नाकाम फॉर्मूले जी रिपीटेशन। त वॉट ऑल इज़ हैपनिंग राइट नाउ उहो रिपीटेशन आहे वर्जा आहे नाकाम फॉर्मूलनि। जी हा ठीकु आहे वॾी महिरबानी साहब। नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो वरी मिलाईंदड़ प्रोग्राम में दुआ में